जे मुख़्तलिफ़ शहरनि में मिटीअ जे तूफ़ान सां गॾु वसकारे खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे। जोही शहर समेत वाही पांदी, टंडो, रहीम खान ऐं डिघबाला में तेज़ आंधारी सबबि दुकान जा छपरा ऐं सोलर प्लेटूं उॾामी वयूं, जॾहिं त केतिरा ई वण पिणु किरी पिया। ओबावड़ो, रोनती, लांघो, मटरकोट ऐं कमू शहीद में बि तेज़ हवा सां फुड़ खां पोइ बिजली गाइब थी वई। गुडू ऐं भरपासे मिटी जे तूफ़ान खां पोइ गड़े सां वसकारो पियो, जंहिं सबबि सोलर प्लेटूं ऐं साइन बोर्ड उॾामी विया, जॾहिं त वणनि बि किरी पिया आहिनि। कश्मोर ऐं भरपासे मिटी जे तूफ़ान सबबि हर पासे ऊंधाई वारो मंज़र ॾिसण में आयो, जॾहिं त फुड़ पवण खां पोइ बिजली गाइब थी वई। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं मौसम जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मिटीअ जे तूफ़ान सां गॾु वसकारे खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे। जोही शहर समेत वाही पांदी, टंडो, रहीम खान ऐं डिघबाला में तेज़ आंधारी सबबि दुकाननि जा छपरा ऐं सोलर प्लेटूं उॾामी वयूं, जॾहिं त केतिरा ई वण पिणु किरी पिया आहिनि। ओबावड़ो, रोनती, लांघो, मटरकोट ऐं कमू शहीद में बि तेज़ हवा सां गॾु फुड़ खां पोइ बिजली गाइब थी वई। गुडू ऐं भरपासे मिटी जे तूफ़ान खां पोइ गड़े सां वसकारो पियो, जंहिं सबबि सोलर प्लेटूं ऐं साइन बोर्ड उॾामी विया, जॾहिं त वण बि किरी पिया आहिनि। कश्मोर ऐं भरपासे मिटी जे तूफ़ान सबबि हर पासे ऊंधाई वारो मंज़र ॾिसण में आयो, जॾहिं त फुड़ पवण खां पोइ बिजली गाइब थी वई। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं मौसम जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मिटीअ जे तूफ़ान सां गॾु वसकारे खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई आहे।